कोई पांच मकसद ते आमीन दे उनके दो लवा गुरना ना तो आवाज के ठोस रख मथे रख इको बंद करे सके मैं वो जल्ला चंदवा वीरो जेके भी बाबा सिंह जो बच्चो समझी आया अम्मा सच्ची खाती में जो वास्तु असां के जो माफी अता असां जा कर्ज मर्द दर्द दूर फरमा जेके भी दर्दन भरिया दर्द जूं ताऊं खणी आया अॼु खाली न मोटा ॾाढा किना घुराण बि नथो अचे असांजी तौबा 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 क़बूल फरमा बात इंजामिन ॾाढी सिक लगी आहे मदीने पाक ॾाढी सिक लगी आहे दस्तगीर जो वास्तो कयो असांखे अॼु खाली न मोटा दुआ कबूल मदद रसूल ला इलाहा इल्लल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या मुर्शिदी या रसूलल्लाह खातमुन नबिय्यिना शफील मुज़नबिय्यिना अनीसुल गरीबीन रहमतुल लिल आलमीन इमामिल अव्वलीन वल आखिरीन आलिमिल अव्वलीन वल आखिरीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन अल्लज़ी कान नबिय्यन व आदम बैनल माइ वत्तीन नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत नारो लगा नारे हैदरी नारे पीर जो भेद दस्तगीर अल्हम्दुलिल्लाह जनाब मोहतरम वाजिबुल एहतराम पीर तरीक़त रहबर शरीयत सैयद शौकत शाह बादशाह जी अमन की आदाड़िया जो भेद दस्तगीर सुभान अल्लाह महबूबन करीमन जी हदीस पाक लाउड जो आवाज़ घटाईंदो वञे तो भले जमाए तो थी जंहिं महफ़िल में महबूब जा बच्चा ईंदा आहिनि उहा महफ़िल कामयाब हूंदी आहे हज़रत क़िबला पीर तरीक़त रहबर शरीयत साईं सैयद शौकत अली शाह बादशाह महिरबानी फरमाई आहे लिखियो मंझ निराड़ कलम क्याड़ीअ न हले तोड़े हले तकड़ी तोड़े हले विख पर लिखो मंझ लिख लहंदस की न लतीफ़ चवे अहिड़ी महफ़िल अर्ज़ी आहे त टाइम त तव्हांजो हितां हाजी साहब जो लिखियल हो प्रोग्राम हाजी अब्दुल करीम ऐं हुनजे भाइरनि जा लख एहसान अर्ज़ी आहे त ॿियो प्रोग्राम ॾिनल कोन हो पर चवंदा आहिनि ॾाढे मुड़ुस जे लठ खे ॿ मथा
हिकिड़ो तमामु बाबा साईं जो प्यारो मुरीद हो, उनजी अमड़ फौत थी वई, जंहिंजे करे मूंखे देरि थी आहे। उहो असांजे खैरपुर जे ताजरान जो सदर हो, उनजी अमड़ हुई। पोइ उन चयो त मुंहिंजी अम्मा जो जनाज़ो तूं पढ़ाजां। पोइ रसूला जे बचन में माण्हुनि जूं उमेदूं हूंदियूं आहिनि। मुंहिंजो हाणे गबूल फ़क़ीर राज़ी थी वेंदा, जेकॾहिं ही जनाज़ो पढ़ंदासीं त मुंहिंजो मुर्शिद मदीने में राज़ी थी पवंदो। आयत करीमा ॿुधो, तर्जुमो चंद प्यार जूं ॻाल्हियूं। खुतबो हले पियो, 1 कलाक तकरीर कंदो। तव्हांखे यादि हूंदो त बाबा साईं रहबर कामिल लजपाल आख़िरी जलसो हिते कयो। इजाज़त ईअं, और हिन जॻह ते काफ़िर मुस्लमान कयूं। अर्ज़ी आहे तव्हां असां वॾा ख़ुशि नसीब आहियूं। थोरो जिथे ॻाल्हायां लफ़्ज़ खे सम्झण जी कोशिशि कयो। लाउड वारे खे चयो लाउड हाणे हिते सही आहे, बसि हिन हा हिते रखजांसि। त तव्हां असांखे पंहिंजे हयातीअ में वरी 15 शोबान जी भलारी राति नसीब में वरी आई आहे। थोरो इन जो अर्ज़ करे पोइ पंहिंजे मौज़ूअ ते मोटंदुसि। 15 शोबान जी भलारी राति नबी साईं फरमायो आहे त मगरिब तां इशा ताईं 2 रकातूं करे नफ़िल पढ़े, अलहम्दु शरीफ़ खां पोइ यासीन शरीफ़ पढ़ी। जंहिं हिकिड़ो दफ़ो यासीन शरीफ़ पढ़ी, मां अल्लाह जो नबी उनखे ख़ुशख़बरी थो ॾियां त इहो सॼो साल उन जो सुखियो गुज़रंदो। वरी जेकॾहिं ॿियो दफ़ो यासीन शरीफ़ पढ़ी त नबी साईं फरमायो आहे त उहो कंहिं बि कमीने जे आॾो उन जो कंध न झुकंदो ऐं रुसवा न थींदो। जेकॾहिं 3 दफ़ो यासीन शरीफ़ पढ़ियईं त उहो सॼो साल हादिसनि खां बची वेंदो। इहो मगरिब तां इशा ताईं, मगरिब तां जेके ज़बान ॻाल्हायो, मगरिब तां इशा ताईं। ऐं इशा खां पोइ 2 रकातूं करे नफ़िल पढ़े, 50 नफ़िल पढ़े। उन में अलहम्दु शरीफ़ खां पोइ यासीन शरीफ़ पढ़े। यासीन शरीफ़ नथी अचे त पोइ इन्ना अंज़लना पढ़े। इन्ना अंज़लना फी लैलतुल क़द्र इहा न अचे त पोइ कुल हुवल्लाहु पढ़े। हर रकात में 3 दफ़ा। नबी साईं जी हदीस वाका वक़ूमू लैलहा वसूमू यौमहा, इन रात में जागजो ऐं ॾींहं जो रोज़ो रखजो। मां अल्लाह जो नबी तव्हांखे ॿुधाए छॾिया त उहो ईअं बख़्शिजी वेंदो ॼण अम्मा जे बतन मां अॼु ॼाओ आहे। या 15 शबे बरात जी भलारी रात तव्हां असांजे रहबर कामिल लजपाल जे दरगाह ते सतनी साहिबज़ादनि जो ख़िताब थींदो
सलाह तस्बीह साईं गुल अहमद शाह जीलानी पढ़ाईंदो। तव्हां ज़रूर पंहिंजा कमकारियूं छॾे करे दरबार जन्नतीअ जी आहे ऐं वरी रात उहा रात बख़्श जी रात आहे जंहिंजो नालो ई शबे बरात आहे, माना आज़ादीअ वारी रात। थोरो वॾे आवाज़ जेॾी महिल महबूबन करीमन कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अहिड़ियूं रातियूं तव्हांखे कॾहिं कॾहिं क़िस्मत में मिलंदियूं। अर्ज़ी आहे हज़रत मालिक बिन दीनार वॾो वक़्त जो कामिल वली थी गुज़रियो आहे। हज़रत मालिक बिन दीनार जी ॻाल्हि कयां थो, हिते हिकिड़ी ॻाल्हि रिवायत यादि अची वई आहे, इहा ॿुधायांव। हिकिड़ो शख़्स हो जंहिंजो नालो हो मोहम्मद। ओ मोहम्मद बिन हारून नालो हुयुसि। उन 24 प्यादल हज कया। घणा ज़बान सां चओ। 24 प्यादल हज कया। इहो हज़रत मालिक बिन दीनार उन हज में हुयो। चवे थो त मां बारगाह इलाहीअ में अर्ज़ कयुमि त मुंहिंजा मालिक अलाए असांजो हज क़बूल थियो अलाए न। अल्लाह ताला फरमायो त तव्हां सभिनी जो हज क़बूल करे छॾियो। इन मोहम्मद बिन हारून जो जेको हज आहे इहो नाकारा थी वियो। जेॾी महिल जो ईअं चई त हज़रत मालिक बिन दीनार थो चवे त मां हैरानगीअ में अची वियुसि त हिन मजमे में इहो शख़्स कहिड़ो आहे। ॻोल्हींदो रहियुसि, ॻोल्हींदे छा ॾिसां त हिकिड़ो तंबू लॻल आहे। उन जे अंदरि केतिरा ई माण्हू बीठा आहिनि। मां उन्हनि खां पुछियो त मोहम्मद बिन हारून कहिड़ो आहे। चयो त इहो जेको असांजो अॻुवाण आहे, इहो जेको अॻियो नफ़िल थो पढ़े इहो आहे। हज़रत मालिक बिन दीनार अॻिते थी ऐं उनखे वञी गले खां वरितई। हज़ारे उन जा मुरीद बीठा हुआ, पर वक़्त जे वलीअ जे चेहरे में रोब एॾो त असर पियो करे जो उन्हनि मुरीदनि खे ताक़त न पई थिए त उन्हनि खां पुछा करे सघनि त छा थो करे। अॻिते वठी करे उन खां पुछा कयई त मां मुराक़बो कयो आहे, मूंखे उन में हुकुम थियो आहे त तूं जो हज अञा बसि ईअं लफ़्ज़ ॿुधाएसि पियो त तुंहिंजो हज थियो या न थियो त चवे थो त उन चयोसि तूं न ॿुधा, मां थो तोखे ॿुधायां त तोखे इशारो थियो आहे त हिन जो हज नाकारा थी वियो आहे। ईअं न त उन मालिक बिन दीनार चयो त हेॾो वक़्त जो वली चई सही त तोखे इहो बि हुकुम थियो न त मां रब पाक सभिनी जा हज क़बूल करे छॾिया सवाइ मोहम्मद बिन हारून जे। चे हा। चे तूं जो नालो हज़रत मालिक बिन दीनार आहे। चे हा। उन चयो तूं एॾे मंज़िल वारो थी तोखे छा थियो आहे जो तुंहिंजो हज नाकारा थी वियो। कि असुल ॻाल्हि इहा आहे त हज मुंहिंजो नाकारा इन जे करे थी वियो जो मां अम्मा जीजल जो पिटियल आहियां। मूंसां अम्मा राज़ी न हूंदी। जेॾी महिल जो इहे लफ़्ज़ चयई उन पुछियुसि त छा थियो आहे। उन चयो असुल ॻाल्हि इहा आहे त रमज़ान शरीफ़ जो महीनो हो
मुंहिंजी अम्मा जी जल जेॾी महिल रमज़ान शरीफ़ जी मानी पई पचाए, मां शराबी हुयुसि, शराब जे हालत में हुयुसि, चयोमांसि मानी मूंखे ॾे। पोइ जेॾी महिल जो मानी घुरीमांसि त मूंखे चए अॻु में रोज़ाइतनि खे ॾियां पोइ तोखे थी ॾियां। शराब जे नशे जे हालत में हुयुसि, मूंखे ख़बर कान पई। मां पंहिंजे अम्मा जी जल खे ठका करे चंबो कढायो। चए थो त वारनि खां वठी हीअं जो उछलियो मांसि त वञी तनूर में किरी, उन जा कपिड़ा सड़ी विया। उनखे एतिरी तकलीफ़ आई, तनूर मां त निकिती पर उहा फौत थी वई। 24 हज मूं कया हन, हर हज खां बाद में कोई न कोई अल्लाह जो कामिल वली अची करे मूंखे चवंदो आहे त तुंहिंजो हज नाकारा थी वियो आहे। मां एतिरो रुनो आहियां, उहो जेको अम्मा जीजल खे मां धक आहियां उहे हथ कटे छॾिया। मां एतिरो रुनो आहियां जो एतिरी मंज़िल वारो थी वियो आहियां जो मां तोखे सुञाणा थो, तूं वक़्त जो वली आहे, तुंहिंजो नालो मालिक बिन दीनार आहे ऐं तोखे इहा रब जे तरफ़ खां हुकुम थियो आहे त इन जो हज नाकारा थी वियो आहे। उहो मालिक बिन दीनार थो चवे त मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। मां उनखे धिको ॾिनो त तूं एॾो दुनिया जो बदबख्त इंसान आहे त तोसां खाइण बि सही न आहे। अॻिते थियुसि हज़रत मालिक बिन दीनार थो चवे मां राति जो सुतो पियुसि, मूंखे रसूलुल्लाह ज़ियारत कराई। पाण फरमायो तूं अल्लाह जो कामिल वली आहे, इन जी दिलि रंज न करे हा। साईं मुंहिंजो मालिक जंहिंसां नाराज़ आहे, इन खां वधीक इन सां इन जी दिलि रंज न कया, ॿियो कंहिंजी कया। नबी सही फरमायो अॼु तूं जेको उनखे लफ़्ज़ चया उन ते एतिरो असर थियो आहे, इहो सॼी ज़िंदगी रोईंदो। क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला इन खे पंहिंजे अम्मा जीजल जो सदको माफ़ी अता फरमाईंदो ऐं उनखे जन्नती करे छॾींदो। जंहिंखे हथ आहे ज़बान आहे उहो हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो। या अल्लाह जेको दिलि सां सुभान अल्लाह भेज दस्तगीर जो नारो हणे, हुनजे बच्चनि खे बि सलामत रख। इन रात में अल्लाह ताला आसमाननि खां हेठि नुज़ूल फरमाईंदो आहे। मलाइकनि खे हुकुम कंदो आहे त पखिड़िजी वञो। हूअ त 24 कलाक हे मुखो घुरंदा आहिनि त कोई आहे मुंहिंजा मालिक हीअ शइ ॾे, पर उन राति ईअं न थींदो। उन राति मां ऐलान कंदुसि आहे को घुरण वारो, हथ मथे करे सुभान अल्लाह चओ। आहे को बीमार, आहे को लाइलाज, आहे को दर्दन भरियो त मां रब उन जा दर्द लाया। ऐलान थींदो। महबूब करीम काइनात जा सरदार था फरमाइनि एतिरे ताईं ऐलान थींदा मगरिब खां वठी फजर ताईं। हिते ॾाढा सुभान अल्लाह चवणी हुई। सुभान अल्लाह। हेॾे मोॾे निहारियो वक़्त जो वली जंहिंजो नालो हज़रत बिशर हाफ़ी। हाफ़ी उनखे चइबो आहे जेको पेर में जुती न पाए। उहो वॾो शराबी हो, पैसे वारो भी हो। उन हिकिड़े ॾियारे दिलि में ख़्यालु कयो त मां शराब ॿिए हंधि पीअण थो वञा, छो न पंहिंजो अॾो खोलियां। इहे माण्हू शराब मूं वटि पीअण अचनि, मां होॾे छो वञा। उन वॾो शराब जो अॾो खणी आई ऐं इन राति में शराबी न बख़्शबो। इते हिकिड़ो लफ़्ज़ चवां जेके अहल इल्म वारा हो लफ़्ज़ खे कैच कयो। इन नियत सां शराबी भी बख़्शजी सघे थो। कीअं?
सच्ची नियत सां तौबा करे त वरी ईअं न कंदुसि, उन न कयो, मुझे मुस्तफ़ा फरमायो इहो बि बख़्शिजी सघे थो। थोरो वॾे आवाज़ सां अलफ़ काथे ॻाल्हि छॾियमि? हज़रत बिशराफ़ी पंहिंजो शराब जो अड्डो खोलियो। तवजो आहे? थोरे लफ़्ज़नि खे सम्झो। माण्हू शराब पीअण ईंदा हुआ, हिकिड़े ॾियारे हे शराब जे हालत में हेॾे मोॾे ॾियारियो, शराब जे ज़बान हुजे वा ॻाल्हायो न, शराब जे हालत में हीअ रस्तो ॾिनियो वञे पियो। जेॾी महिल जो हीअ रस्तो ॾिनियो वञे पियो, सॼी जमात हेॾे मोॾे ॾियारियो त ज़मीन ते हिकिड़ो कागज़ पियो। हिन उहो कागज़ खयो, छा ॾिठई त उन ते लिखियल हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिन छा कयो, उनखे छंडियई, पाणी खणी उनखे धोतई, हिकिड़ो प्यालो खणी उन जे अंदर दाख़िल करे ऐं मथे वञी जारे में हिन खे अतर लॻाए मथे जारे में रखई। भयो केरो? शराबी हो। या अल्लाह जेको ज़बाननि सां ॻाल्हायो, हुन जे ज़बान में बीमारी न ॾिजांसि। जेॾी महिल उन शराबी बिशर उन जेॾी महिल मथे जारे में उहो नालो रखी हीअ मोटियो, अल्लाह ताला जे तरफ़ खां कशफ थियो। वक़्त जे वली ॾे जंहिंजो नालो हज़रत बायजीद बुस्तामी, उन ॾे कशफ थियो त उथी अॼु बिशर हाफ़ीअ ॾे तूं हली वञ। थोरो वॾे आवाज़ सां उन बिशर हाफ़ीअ ॾे हली वञ। वञी उनखे मुंहिंजो रब जो न्यापो ॾई आ। वक़्त जो वली थो चवे, जेॾी महिल मां आयुसि, छा ॾिसां त शराब खाने में दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे। हेॾे मोॾे निहारियो, हीअं मुसलो विछाए अल्लाह जो वली इबादत में शराब खाने जे दरवाज़े ते इबादत शुरू करे ॾिनई। अल्लाह जे वलियनि जे हर हिक निगाह में फ़ेलुल हकीम ला यखलो अनिल हिकमत। उन्हनि जे फ़ेल ऐं कौल में हिकमत रखियल हूंदी आहे। तो असां जहिड़ो शराब वारे दरवाज़े ते बीहा चवनि हिन जहिड़ो किनो थींदो ई न। जॾहिं वक़्त जो वली जो आयो, माण्हू जो अकुल हैरान रहिजी वियो त हे छा थो थिए। उन बिशर छा कयो, पंहिंजे नौकर खे चयई त अॼु इलाही टाइम गुज़री वियो आहे, कोई शराबी आयो ई न आहे, दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे, छा वञी ॾिसी आ, चेक करे आ, छाजे करे माण्हुनि जी आमद रफ़्त न थी आहे। हीअं जो दरवाज़ो खोले त नूरानी चेहरे ते हथ मथे करो सुभान अल्लाह, छा उन जी हीअं जो नज़र पई त हिन चयो त यार वॼाए छॾियई, साईं हिते इबादत खानो खोलियो। मोटी वियो। बिशर हाफ़ीअ खे चयई त हिकिड़ो वक़्त जो कामिल वली आहे, मुसलो हयूं पियो थो रब जे मिठड़े जी इबादत करे। त उन चिड़ मां चयो, वञ अल्लाह जे वलीअ खे चओ त हे इबादत खानो न आहे, हे शराब खानो आहे। महिरबानी करे मुसलो खण, पंहिंजे मस्जिदनि में वञी इबादत कर। त हज़रत बायजीद बुस्तामीअ चयो त
मां पांचे मर्ज़ीअ सां अचा त पोइ मुसलो खयो हलियो वञा मां पांचे मर्ज़ीअ सां न आयो आहियां मां ख़ुदा जे मर्ज़ीअ सां आयो आहियां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर सब चो भेद त चओ सुभान अल्लाह एॾे मोॾे ने हरियो हाजी अब्दुल करीम काॾे वियो चए चाहे त जल्दी रख न त तकरीर बि पाण कबूलनि को कराइजां एॾे मोॾे ने हरियो ओ पिरीअ जा नौकरो काथे ॻाल्हि छॾियमि तव चाहे निंड अची वियो आहे सुभान अल्लाह पोइ तो चवे त जॾहिं शराबी बिशराफ़ीअ खे वञी चयई उन नौकर खे चयो साईं खे जो मुसलो खण ओॾे वञी इबादत कर हेॾे मोॾे ॾियारियो उन छा कयो जेॾी महिल जो अल्लाह जे वलीअ ॾे आयो उन चयो त मां पंहिंजे मर्ज़ीअ सां न आयो आहियां मां ख़ुदा जे मर्ज़ीअ सां जेॾी महिल जो वञी नियापो ॾिनई साईं उहो थो चवे त मां पंहिंजे मर्ज़ीअ सां न आयो आहियां मां ख़ुदा जे मर्ज़ीअ सां आयो आहियां हेॾे ॿाहिरि चयो सो निकिरी आहे बिशराफ़ीअ खे चयो ॿाहिरि निकिरी आहे सॼी जमायत हेॾे मोॾे निहारियो त उन छा कयो मथो उघाड़ो कयई चई त मथो नंगो करे हला गीचीअ में कुते वांगुरु पटो विझ वक़्त जे वलीअ ॾे थो हले का मज़ाक थो रही आहे चयई पंहिंजे नौकर खे त वक़्त जे वलीअ खां मूंखे हया थो अचे मुंहिंजे वात में शराब आहे मां किनो आहियां वक़्त जो वली आयो आहे मूंखे हीअं गीचीअ में ॻाढ़ो पटो विधियूं हल मथो उघाड़ो करे हला मन मुंहिंजे हाल ते उनखे रहम अची वञे हथ मथे करे सुभान अल्लाह चओ त मौत बि महिरबानी थिए गबोल फ़क़ीर दिल जो दरवाज़ो खोले ॿुधो चवे थो त जेॾी महिल उहा हज़रत बिशराफ़ी शराब जे हालत में वक़्त जे वलीअ ॾे आयो हेॾे मोॾे निहारियो त उन वक़्त जे वलीअ खे चयई सही कीअं आयो आहे पाण फरमायो त मां पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन आयो आहियां मां ख़ुदा जे मर्ज़ीअ सां आयो आहियां मां रब जो नियापो खणी आयो आहियां मां रब जो कासिद थी आयो आहियां त बिशर चयो मूं जहिड़ो किनो दुनिया में न थींदो तू वक़्त जो वली मुंहिंजे मिठड़े रब जो नियापो खणी आयो आहे मां हेॾो किनो आहियां शराबी आहियां इन हालत में बि मूंखे मिठड़े रब अञा न विसारियो आहे हज़रत बिशराफ़ीअ खे चयई मां रब पाक जे तरफ़ आयो आहियां रब तुंहिंजे लाइ नियापो ॾिनो आहे चे कहिड़ो चे रब पाक फरमायो आहे त तूं मुंहिंजे नाले जी लज रखी आहे मां रब्बिल आलमीन बेवफा न आहियां मां तुंहिंजी लज रखी आहे हथ मथे करे सुभान अल्लाह चवे थो त जेॾी महिल जो ईअं चयई मां दिल में ख़्याल कयो त हिन राति में अॼु 15 शोभान जी भलारी राति बख़्श जी राति अॼु जेकॾहिं अल्लाह जो वली कासिद थी आयो आहे त अॼु न बख़्शबासे त कॾहिं बख़्शबासे चवे थो त वञी करे शराब खाने में शराब जा शीशा भगम वुज़ू करे नवा कपड़ा पाए मस्जिद में सिर सजदे में रखण अल्लाह ताला मुंहिंजी गुनाहगारी में ते मूंखे विलायत ता फरमाए छॾी ॿई हथ मथे करे भेज दस्तगीर जो मारो नारे रिसालत थोड़ो मथे रखो नारे
हैदरी नारे पीर सब गजी चओ गरा बस नात शरीफ चवे पो तव्हांजे लाइ तव्हांजे बच्चन जे लाइ दुआ थींदी अञा त ॿुधो पोइ दुआ ख़ैर अड़े थकजी पिया हो सच्चाई नथा कयो ॾाढा चओ हाणे भला बस त कयो बचिर जी पिया हो हेॾे मोॾे निहारियो बाक़ी सुबुह खां वठी वेठा आहिनि हाणे भला तव्हां ते ॿियो क्यास अचे तव्हां त बेड़ा के भरोच सचे कीअं ते पलियल हो ख़ुदा को मदीने पाड़ू पटेवा हेॾे मोॾे निहारियो हजरत इमाम आज़म इमाम अबू हनीफा जंहिंजो नालो नोमान बिन साबित हो फिक़ह जो इमाम आहे केरा ज़बान सां चओ फिक़ह जा इमाम आहिनि चार घणा चार हनफी शाफई मालिकी हम्बली घणा थिया एड़ा थकियल हो त घर वञी सुबुह हली थकी न ॿुधण आया घणा हुया चार इन्हनि में हज़रत इमाम आज़म काज़ी इहो ताबई आहे ताबई छा खे चइबो आहे जेको रसूलुल्लाह जो दीदार करे उन जो दीदार कजे इनखे ताबई चइबो आहे दिल ठरी पियव थोरो वॾे आवाज़ हेॾे मोॾे निहारियो हज़रत इमाम आज़म इमाम अबू हनीफा थो चवे त मुंहिंजे टाइम में हिकिड़े बेअदब कम्युनिस्ट दहरे हिकिड़ी दावा कई त मां नबी आहियां कहिड़ी दावा कई आई त मां नबी आहियां त पोइ इमाम आज़म खे ख़बर पई पाण फरमाए त मां हिनखे चैलेंज थो कयां मुंहिंजे आॾो आणियोसि मां हिन जे लाइ फतवा ॾींदुसि जेॾी महिल साईं जे आॾो खणी आया त अञा सुवाल जवाब शुरू न थिया उन जो इहो लफ़्ज़ चवणु त मां नबी आहियां त उमालक इमाम आज़म फरमाइस त तूं इहा दावा कई आहे तूं काफ़िर आहे त पोइ केतिरा माण्हू वेठा हूंदा आहिनि हर तरह जो हर कंहिंजो पंहिंजो ज़हन आहे कंहिं चयो सही हाणे हुन दावा कई आहे त तव्हां हुन खां दलील त पुछो न प्रूफ पुछोसि छाजे करे दावा कई अथई तव्हांखे सेटिस्फाई कंदो त इमाम आज़म फरमाए त मूंखे पंहिंजो ईमान प्यारो आहे जेकॾहिं रुगो मां एतिरो पुछां त तूं कीअं नबी आहे त मां बि कुफर ते हलियो वञा ईमान खां हलियो वञा इहो हज़रत इमाम आज़म वो जवानो जो हिक महीने में सही शौकत अली शाह सही हिक महीने में इन कुरान जो हिफ़्ज़ कयो हिक महीने में तव्हां खे ख़बर आहे पीर सही बादशाहन जे पागारा साईं जे दरबार ते जेको मुफ्ती साहब हाणे इंतकाल करे वियो मुफ्ती साहब मोहम्मद रहीम इन भी हिक महीने में कुरान याद कयो इन चोटीअ जो आलिम
पोइ तो असांखे जेका शइ हथ में हूंदी आहे उन जो क़दुरु न हूंदो आहे। निस्बत वॾी चीज़ आहे। मां हिकिड़ी तव्हांखे रिवायत ॿुधायां, पोइ इमाम आज़म जे रिवायत ते मोटा थो। इमाम आज़म खां पोइ आहे इमाम शाफ़ी। पोइ अॻ में छा कंदा हुआ माण्हू, उन्हनि आलिमनि खे, बुज़ुर्गनि खे, मुर्शिदनि खे प्यादल हलणु न ॾींदा हुआ। डोली ठाहींदा हुआ, उन में विहारींदा हुआ। जीअं हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान बरेलवी रहमतुल्लाह अलैह डोलीअ ते जो वेठा त हक़ न फरमाए, डोली लाहियो। डोली लाथी वई, पुछईदा में को सैयद त आहे, त उन सैयद सां ते ॻाल्हायो। सही, मां हिकु मिसकीन माण्हू आहियां, मां करण आयो आहियां हिते रोज़ी। पोइ मज़दूर खां मज़दूरी कराए बि आहे, ज़ात न पुछ बि आहे। त इमाम अहमद रज़ा पंहिंजी दिस्तार लाथी, चई त मां एॾो बेअदब न आहियां, मूंखे अल्लाह ताला उहा कीमिया नज़र ॾिनी आहे, मां रसूला जे बचन खे सुञाणा थो। हे मुंहिंजी दिस्तार मेड़ थई, इन डोलीअ में तूं वेह त इन तुंहिंजे डोलीअ खे कुल्लो अहमद रज़ा ने हथ मथे करे सुभान अल्लाह चओ त दुनिया वारनि खे पतो पवे त नबीअ जे बचे जो अदब कीअं थींदो आहे। और हे 4 किताब पढ़ी, उठ किताबनि जा पढ़ी करे त बि हिनखे अदब सिखी न सघियो। 4 माण्हू कढ लॻसि, चई त यार सैयद घटि आहे। इमाम हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान बरेलवी रहमतुल्लाह अलैह खे इहा ख़बर कान हुई त जेको मिसकीन आहे, गरीब आहे, मज़दूरी करण आयो आहे, उन जलसे गाह में अहमद रज़ा उनखे कुल्लो ॾिनियूं खयूं आयो। माण्हू हैरानगीअ में अची विया त हे छा आहे। इमाम अहमद रज़ा फरमायो त मूंखां त पुछो त इहो छा आहे। ॿुधाया, तेरे नस्ले पाक में है, बच्चा बच्चा नूर का, तू आईने नूर है, तेरा सब घराना नूर का। हथ मथे करे सुभान अल्लाह चओ। इमाम शाफ़ी कहिड़ो ऐलान कयो, अबा लोली न आहे त पोइ उन वक़्तु हूंदा उठ ऐं घोड़ा किराए ते थींदा हुआ। जत हुया, उहे जत हलाईंदा हुआ। चए पोइ भला को घोड़ो या उठ काराए अचो त उन ते हलूं। हज़रत इमाम शाफ़ी थो चवे त मां जेॾी महिल जो ईअं चोराए मोकिलियो त जीअं टैक्सियुनि जो स्टान हूंदो आहे, उन जो स्टान हो त उते हिकिड़ो जत हो, पर उहो इमाम शाफ़ी ते आशिक़ हो। जीअं जो ॻाल्हि ॿुधाई त साईं चोराए मोकिलियो आहे त मूंखे जलसे ते हलणो आहे, त ॿियनि खे चई चुप करे वियो, साईं जी नौकरी मां ॾींदुसि। पोइ जत थो चवे जेॾी महिल मां जो आयुसि, साईं खे अर्ज़ु कयुमि, साईं पोइ भला महिरबानी थिए हलो। साईं फरमायो, अबा हलूं था, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे, तूं जत फ़क़ीर आहे ऐं उठनि खे चारण वारो, तुंहिंजो ख़्यालु ॿियो हूंदो, असांजो ॿियो आहे। हाणे तूं मूंसां इन उठ ते चढ़, पर मूंसां कमु पोइ त ॻाल्हाइजां, न त मूंसां ॻाल्हाइजांइ न। चइसि पोइ सही आहे, चई पोइ हाणे हलूं, हलो। हज़रत इमाम शाफ़ी थो चवे जेॾी महिल जो मां हलियुसि, हे मूंसां हीअ पुठी हिन मिलायूं वेठो हो, हाणे उठ हलंदो पियो हले। इमाम शाफ़ी थो चवे मां अची अल्लाह जो क़ुरान शुरू कयो। हिकिड़ी मंज़िल ते हिकिड़ो ख़तम, ॿी मंज़िल ते ॿियो ख़तम, टी मंज़िल ते टियों ख़तम, चौथी मंज़िल ते चौथो ख़तम। 6 ख़तमा मां कढिया। जॾहिं जो 6 ख़तमा शरीफ़ मां पूरा कया त मुंहिंजो जलसे जो मैदान अची वियो।
मां चयोमांसि इहा ख़ल्क़ ख़ुदा जी बीठी आहे मूंखे हिते लाहे हाणे ॾे हल वल तुंहिंजा पैसा घणा थिया तूं भले वञ पोइ मूंखे हे जमायती छॾे ईंदा उन चयो साईं ओ पोइ इहो त वञा थो ठीकु आहे किरायो त तव्हां जेको वणे वञो पर इहो तव्हां मूंखे झलियो त न ॻाल्हाइजा इहो जेको रस्ते सां जेका शइ पढ़ंदो पियो अचे मां आहियां हिकिड़ो जाहिल माण्हू मूंखे इहा ख़बर न आहे त छा पियो पढ़े पर हाणे वेहो त मां तोखे ॿुधायां इहा शइ मूंखे सॼी यादि थी वई आहे ॾाढा सुभाणे अलाह त चओ चवे थो त जेॾी महिल इमाम शाफ़ी हीअं जो वेठो जलसगाह वारा माण्हू हैरानगीअ में अची विया उन जद अऊज़ु बिल्लाह का जो शुरू कयो त वन्नास ताईं सॼो क़ुरान पूरो करे ॾिनई इहा अथई निस्बत तवजो आहे जेका बेकार खे कारगर कंदी आहे बदबख्त खे बख्त वारो असांजे खैरपुर में ऐं सखर जे बॉर्डर ते हिकिड़ो वक़्त जो कामिल वली आहे जंहिंजो नालो हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी हथ मथे करे सुभाणे अल्लाह नथो चओ वॾो वक़्त जो कामिल नक्शबंदी सिलसिले जो थी रहियो आहे इन इजाज़त हीअ ॻाल्हि ॿुधण जहिड़ी आहे साईं आहे नक्शबंदी रोज़ेदड़ीअ जे अबे हज़रत मियां मोहम्मद बका जो मुर्शिद आहे इहो हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी नक्शबंदी सिलसिले में पर इन पंहिंजे किताब में लिखियो आहे मां आहियां नक्शबंदी पर तव्हांखे ॿुधाए छॾियां कादरी सिलसिलो बादशाह है ऐं नक्शबंदी उन जो वज़ीर आहे थोरो वॾे आवाज़ इजाज़त हाणे थकिजी पियो आहे बसि कयो ॾाढा बेइज़त सगीरे जो नारो सुभान अल्लाह जेॾी महिल हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी मशहूर कीअं थियो ज़ात जो जूड़े जो आहे ज़ात ते ॾाता ई कोन जेते कर्म कनि था अॾे छॾनि थकिजी पियो हाणे हो त खणी ज़ात जो जूड़े जो हो पोइ हिन बरकत वटि ॻाल्हि कई हिन इजाज़त हुन जी फ़कीर हासिल फ़कीर हाणे उहो कहिड़ो ज़ात जो उहो बोज़दार फ़कीर हो पोइ तव्हांखे ख़बर न आहे त ऐसे जो मोकिलियोसि वञो तूं सिपाही आहे हेॾे सैयद आहे हिकिड़ो ॾिंगाईअ जा कम थो करे हिनखे हेॾे टंगे आहे हे जो भई हुनखे चइजे हाणे तूं ॾिंगायूं थो करे नबीअ जो बचो आहे मां त कुझु बि नथो सघां हाणे हिन घोड़े ते तूं वेह मां हासिल फ़कीर पत थो हलां ॾाढा सुभाणे अल्लाह चओ जेॾी महिल जो थाणे ते पहुता त चयो बड़ा पागल आहे या सिपाही आहे तूं हिनखे मुजरम खे इहे पकड़े आयो आहे जेॾी महिल जो चई त हिनखे अंदरि लाकब में कयो हिनखे फारिग करे छॾियो नौकरीअ जे लाइक़ ई न आहे जॾहिं हीअ नौकरी छॾियई नबीअ जे बचन वारी नौकरी वरितई तव्हांखे ख़बर आहे त हीअ कागज़ ॾींदो ला इलाज इलाज वारा इहा अथई निस्बत कादरी तो चवे त नबीअ पाक ज़ियारत कराएसि तूं असांजे बचन जी लज रखी आहे मां तुंहिंजी लज रखी आहे गबोल फ़कीर मां तव्हां खां थो पुछां जेको नबीअ पाक जे बचन जी इज़त कंदो आहे नबी सही फरमायो वअन तारिकुन फीकुम सकलैन अव्वलहुमा किताबुल्लाह सुम्मा काल हाज़ा अहल बैती जी ज़बान कम करे वो ॻाल्हाए मां तव्हां वटि ॿ शयूं थो छॾियां जे इन्हनि खे सुञातो मां मोहम्मद खे सुञातो हिकु मां तव्हांखे पंहिंजा अहल बैत थो ॾियां
ॿियो मां अल्लाह जो क़ुरान थो ॾियां थोरो वॾे आवाज़ सां मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी मशहूर किया थे माण्हू पिया हे साईं हणंदो कचूं सिरूं छा कचूं सिरूं ॾिठियूं अथव हा पोइ कचूं सिरूं हणे पियो माण्हू आया साईं असांखे वञिणो आहे पिरियां लहो छा पिरियां लहो हाणे जेके आशिक हूंदा उहे सम्झी विया हूंदा जो जो अल इश्क नारुन यहरिक मां सवारियो जेॾी महिल जो चयई असांखे वञिणो आहे पिरियां लहो अच्छा साईं बीहो वज़ू कयां पोइ तव्हांखे ॾसियां थो त पिरियां लहो काथे आहे वज़ू कयई हीअं ॿाह मथे खयई हेॾे निहारियो हीअ जो हथ मथे कयई उन्हनि खे चयो ओ इहो पिरियां लहो उन्हनि हीअ जो ॾिठो त गुंबद खिज़रा साम्हूं पियो नज़र अचे त उन्हनि खां रड़ निकिरी वई साईं हे त गुंबद खिज़रा हे पिरियां लहो काथे आहे चए असांजो पिरियां लहो इहो अथव थकिजी ॾाढो पियो आहे पर हाणे तव्हांजे चेहरनि खे ॾिसां थो चवां त बस न कयां बरकत वारे जलसे जी ख़ुशबू अञा हलई थी कल्ह टियों ॾींहुं हिन वटि जलसो करे आयो तवज आहे मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले जी ॻाल्हि हाणे वरी ॿिए जलसे में तव्हांखे ॿुधाईंदुसि हाणे ॻाल्हि हीअ आहे त हाणे मीरपुर माथेले में मां एॾा जलसा ॾिना आहिनि माथेले में ख़्यालु की जेसिताईं मदीने न वेंदासीं त हे न छॾींदा इहो कहिड़ो नथे कबोल में आहे अमीर बख़्श शाहणीअ वटि इहो कॾहिं आहे हिन खमीस ते हिननि खे दावत ॾेई छॾ हे कॾहिं पोइ वीचारो असांजो सादड़ो आहे इहो सुतल नज़र ईंदो आहे असां ताईं छा कयूं हाणे बि कार में आयो मां ॾिसां सही कोन पियो चए मां हिन कार में वेठो मुंहिंजो तकिड़ो हलो हिकु खे देरि थी वई आहे हेॾे काॾे आयो आहे हेॾे मॾे निहारियो पोइ हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी हिकिड़े पंहिंजे नाईअ खे चयो त मुंहिंजा वार वठि तवज आहे थोरो वॾे आवाज़ छा वठि वार वठि साईं जा हीअं वार वठे पियो दस्तार मुबारक साईं लाथी हाणे वार ठाहे पियो ठाहींदे पाड़े में दुरल वॻो त उन नाईअ ॾिठो अची रोइण शुरू कई त उन जा ॻोढ़ा अखियुनि जा मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवीअ जे मथे ते किरिया साईं मथे निहारियो नाई सम्झो था जेको कपिड़ा सिबंदो आहे हिते त वेड़ा वापारी त वॾा तिखाओ मीरपुर जा इहो बि इशारो न सम्झंदो छा जेॾी महिल जो न हजम छा कयो साईं जो हीअं निहारियोसि चईसि नाई रोए थो अञा न रोआ चई छो थो रोई तोखे ख़बर न आहे त जेके हिते ॾुखाई लही था उहे खिलंदा तूं रोए थो चहा पंहिंजे हाल ते थो रोआ चई हाल त हीणो अथई भाग बीणो अथई वक़्त जे वलीअ सां बीठो आहे अञा छा अथई चई सही इहो जेको धोलो वॼे थो ॿुधो था चई हा चई त इहा जेका छोकिरी पणजण वञे थी इहा मुंहिंजी नूंहं हुई
मुझो पुत्र हो हिन पिराले जे शहर मां 14 साल गुज़री विया खजी वियो आहे ॻोल्हे ॻोल्हे नज़र ते असर पइजी वियो आहे रोई रोई हाल विञाए वेठो आहियां पोइ अॼु इन जा माइट आया मां उन्हनि खे मजबूर करे इजाज़त ॾिनी छोकिरी पढ़ाए छॾियो बालिग न विहार बि उन्हनि चयो ठीकु आहे जेॾी महिल हाणे इहा छोकिरी पढ़जण थी वञे का जेकर अॼु मुंहिंजो बचो हुजे हा त इहा छोकिरी मुंहिंजो पुट पढ़जे हा इन जे करे थो रहां त साईं अच हथ कढ हथ मथे करे सुभाणे अल्लाह चओ साईं फरमाए हथ कढ हीअं जो हथ कढियई चई त लोटो पाणीअ जो भरे आयो साईं हीअ लोटो खड़ी हीअ झंगल खड़ी कहा कई पाण फरमाए न जंज खे बिहार मां अचां थो हीअं जो जेॾी महिल साईं जन विया त थोरी देरि खां पोइ हेॾे मने निहारियो साईं मोटिया था अचनि वुज़ू कयूं पाण फरमाए तड़े नाई काॾे वियो उन हथ मथे कयो साईं मां वेठो पाण फरमाए घर वञ साईं हाणे अधु तुंहिंजा जुल्फ वरिता अथमि वार वरिता अथमि हाणे अधु रही हलनि इहा त पूरा कया पाण घर वञ चए थो हीअं जो घर में वञी अंदरि दाख़िल थियो छा ॾिसां त मुंहिंजो नौजवान पुट साम्हूं वेठो आहे मूंखे रण निकिरी वई पुट जी नज़र अबे जी नज़र पुट ते पई त भाकरे पजी विया अची वठी रुना पुछा कई सॼे हल वल काॾे वई चईसि मां हिन पिराले जे शहर मां मूंखे तेलीअ जा ठग खणी विया मुहालते में उन वजी हिकिड़े होटल वारे वटि मूंखे विकियो मां उते मानी पचाईंदो हुउसि मानी पचाया पियो वेठो छा ॾिसां त हिकिड़ो अध मथे कुड़ियल मुझे अची हीअ भरसा अटो गोया पियो अची कुलो हई हीअ जो कुलो हयई त हीअ निहारियो मां चाहे सही जे तू जो पी थो वेठो पिराले में रोए तू तो हिते वेठो कीअं थो रोए अखियूं बंदि कर जे हीअ जो अखियूं बंदि कयमि हीअ बाह खां वठी सट जो ॾिनई काथे दिल्ली काथे पिरालो हथ मथे करे सुभाणे अल्लाह जा चए थो त जेॾी महिल उन जो इहा ॻाल्हि कई त पुट खे चयई पोइ उहो जवान सुञाणी दे कि ख़ुदा न भुलाई छो न सुञाणींदुसि ॿाहिरि वठी आयुसि मां परे खां मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवीअ ते नज़र पयसि चई बाबा ख़ुदा न भुलाई इहो साम्हूं जेको जवान कुर्सीअ ते वेठो आहे इन मूंखे दिल्लीअ खां पिराले में पुॼायो आहे हथ मथे करे सुभाणे अल्लाह चओ इहो त हो पिरालवी तवजो आहे इहो हो पीर तो असांजो मुर्शिद त आहे पीर जो भी पीर रोशन ज़मीर दिलबर दिल दस्तगीर महबूबे सुबानी कुतुबे रब्बानी फरमायो त नजर तो इल्ला बिल्ला दिल्लाह जमन का खरतलत न ला हुक्म तसाली मां पूरी कायनात खे इहा ॾिसंदो जण तरीअ ते राईअ जो तारो आहे रब्बानी जी मुरीद जानी हुई जंहिंजो नालो बीबी अनीला 100 साल खां वॾी उमिरि हुयसि हिकिड़ो अमरा हो उन चयो त इहा बि फ़क़ीराणी आहे असां बि फ़क़ीर आहियूं असां बि का घटि ॻाल्हि थो रही दिलि में ख़्यालु कयईं त असां ॾे त माण्हू अचनि ई कोन था माण्हू वञनि था इन ॾे पोइ भला हाणे वञा इन अलाह जे बानड़ीअ जे भरिसां वञी विया ॾिसां कहिड़ो वज़ाइफ़ थी पढ़े उहो वज़ीफ़ो यादि थो कया पोइ माण्हू इन ॾे छो वेंदा पोइ मोॾे ईंदा छो जो इन्हनि बदअक़ीदे वारनि नकुली पीर तयारु कया तॾहिं थो हीअ इशारो ॾियां इहा वाहिद जमायत अहले सुन्नत जंहिंमें मर्द कलंदर पैदा थींदा आहिनि
जंहिंमें वक़्त जा वली पैदा थींदा आहिनि न दूसरी कंपनीअ वारे में न तीसरीअ में इन्हनि में वली न थींदा आहिनि या जमायत अहले सुन्नत जंहिंमें वक़्त जा वली पैदा थींदा आहिनि। काथे गाल छड़ियम सुभान अल्लाह भत तो खाई वेठा हो छा भत न चो आगो बेड़ा बरोच डका वड़े जे एडे मोडे ने आरियो जेडी मलो न बीबी पाका दी ला जे बरसा अची वेठो ॾिसां त कहिड़ो वज़ीफ़ो थी पढ़े उहा वरी पई नफ़िल पढ़े पई नफ़िल पढ़े। अल्लाह ताला फरमायो आहे जेको घणा नफ़िल पढ़ंदो मां हुन जूं अखियूं थींदो आहियां हुन जा हथ थींदो आहे हुन जी ज़बान थींदो आहे हुन जा कन थींदो आहे हुन जा पेर थींदो आहे। अखियूं कन पेर न थींदो आहे उहे मालिक उहे बाने जा हूंदा आहिनि ताक़त रब जी हूंदी आहे। एॾे मदे निहारियो जेॾी महिल बीबी पाक जे भरिसां अची वेठो त उहा नफ़िल पई पढ़े हिकिड़ा झंगल मां ॿ शींहं निकिता हीअ जो शींहं आया त उन चयो त हीअ बि फ़क़ीराणी आहे असां बि फ़क़ीर आहियूं वञी वियासीं भरिसां ॾिसां कहिड़ो वज़ीफ़ो थी पढ़े त उहो यादि कया पोइ उहो मां पढ़ंदुसि माण्हू इन ॾे छो वेंदा मोॾे ईंदा हेॾे मोॾे निहारियो बसि हीअ जो शींहनि ते नज़र पियसि ऐं पेरनि ते ज़ोर ॾिनई तव्हां वांगुरु वॾो दिलेरो जेॾी महिल जो हीअ पेरनि ते ज़ोर ॾिनई त हुन अल्लाह जी बानड़ीअ सलाम वराए पुछियोसि हेॾे होॾो त हामाणी आहे त मां वॾो फ़क़ीर आहियां हिते वेह त ख़बर पवई न तोरो वॾे आवाज़ सां अल्लाह वसाए हथ मथे करे सुभान अल्लाह चओ पोइ मुनीर जी मर्ज़ी जेॾी महिल जो हीअ उन पेरनि ते ज़ोर ॾिनो चई हाणे इहे जगल जा शींहं भेड़ा हिन खे खाईंदा अलाए माल खे खाईंदा अलाए कंहिंखे नुक़सान मां त पंहिंजो सिर बचाया भॼण कम बि अथई वरियामनि जो अल्लाह ख़ैर करे को वरियाम वेठो न हुजे वाह वाह जेकॾहिं नाराज़ न थियो त हिकिड़ो लफ़्ज़ चवांव नाराज़ न थींदव अरे भॼण कमु आहे भाड़ियनि जो थोरो वॾे आवाज़ सां छो जो इमाम हुसैन असांखे सबक़ ॾिनो सरताप नताप सिर ॾींदासीं भॼंदासीं न भले होॾे 20,000 यज़ीदी हुजनि हेॾे 72 तन हुजनि हथ मथे करे सुभान अल्लाह चा सुभान अल्लाह जेॾी महिल इजाज़त ॻाल्हि यादि कंदो हलो उन बीबी पाक दी ला चयुसि पीअनी हाणे पीअण असांजो बस में न आहे पोइ जीअं चवंदा आहिनि त बघेड़ ॾिठा कुता ऐं वठी थो भॼे चयसि पीओ चइण पढ़िया था अचनि त वजाए उन बीबी पाक ॾीला चयसि पीउ पीउ त पीए ई न पियो हीअ जो ॾिठई त मुंहिंजा वण हो न ते चढ़ी वियो जेॾी महिल जो वण ते चढ़ी वियो शींहं आया चुप करे अची वेही रहिया जेॾी महिल जो वेठा उन्हनि जो हीअ वेहणो त उन अल्लाह जे बानड़ीअ खे बि कुझु कोन चयो माल खे इहा आदत बि किनी आहे सही न आहे बाबा साईं रहबर कामिल हिकिड़े ॾींहुं कचहरी पिया कनि ईअं अहिड़ी आदत वारो बाबा साईं जे कचहरीअ में वेठो हो बाबा साईं हिकिड़ो लफ़्ज़ चयो अबा ॿियनि जे बचनि खे एतिरो ईज़ाईंदा कयो जेतिरो तव्हांजा बच्चा सट सही सघनि
त उनखे त उन्हनि शयुनि जी आदत हुई राति जो रोडनि ते बीहंदो त रड़ निकिरी विया चए त मां पंहिंजे बचे ते त को थप हाणे त उहा ई न बर्दाश्त कंदो हे त तकलीफ़ वॾी आहे उथियो मुंहिंजे मुर्शिद जे कदमनि ते कयो सही इहा किनी आदत मूं में बि पयल आहे तूं रसूलुल्लाह जो बचो आहे दस्तगीर जो नबीअ जो बचो आहे मूं ते महिरबानी कर मुंहिंजे मुर्शिद फरमाए हे ॾिस ॾाड़ीअ जो वाइदो थो कयां इहा आदत छॾ आसमान ते घुमाईंदो साईं उहो शख़्स इहे आदतूं छॾियई उहो टाइम थियो असां सां गॾु मदीने हलियो अल्लाह जे इज़त जो कसम खणी थो चवां जॾहिं जहाज़ उॾामी मथे हलियो ऐं उन रोइण शुरू कयो माण्हुनि पुछियो त छा थई चए मूंखे मुर्शिद यादि अची वियो चई त आसमान ते घुमाईंदो साईं जॾहिं किनियूं आदतूं छॾियमि त अॼु मदीने थो वञा हथ मथे करे सुभान अल्लाह चओ जेॾी महिल फौत थी वई उहो कफन चोराईंदो उहो बि अची कफन जनाज़े में बीठो वञी करे कब्रिस्तान में जनाज़ो पढ़ी कब्रिस्तान में ॾिठई त क़ब्र हिते आहे हलियो वियो राति अधु राति जो मोटी आयो हाणे माण्हू हलिया विया हिन कफ मथे करे खोटण शुरू कयईं खोटींदे सम्झई त कफन ते हथ पुॼी वेंदो हीअं हथ विझी ऐं हीअं सट ॾिनई त उन अल्लाह जे बानड़ीअ खणी जंबे मां वरितसि हाणे हुजेसि तो असां जहिड़े कमज़ोर जो हथ पयल तो छॾाए पई वञे पर वलीउल्लाह जो हथ छा थो सम्झे हथ जो विधई हिन छा कयो गोॾा उन क़ब्र ते ॾेई हेॾे उछलाई छॾाए न सघियो पोइ तव्हांखे ख़बर आहे त चोर हूअं त वॾो दिलेर हूंदो आहे जॾहिं डाकू बख़्शिजी सघे थो त तूं त दस्तगीर जे यारीअ में पहुची चुको आहे हथ मथे करे सुभान अल्लाह खुदा के फजल से हम पर है साया गोसे आजम का हमें दोनों जहां में है सहारा गोसे आजम का हथ मथे करे सुभान अल्लाह चा बस हाणे अल्लाह सही तव्हांखे तव्हांजे बच्चनि खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे तव्हां कोन थकबो अल्लाह सही तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे मुंहिंजो नीगर नात चवे त पोइ दुआ घुरो नात चवे या न चवे हाजी बगी वन जो तहकड़ा करब क्यों अच जो हाजी मदीने वन जो तहकड़ा करब क्यों अच जो देसा हुआ जे दिल पर खे ही देसा हुआ जे मर्शिद खे ही मोजाना सजनो अच जो हाजी बकी वन जो तहकड़ा करब क्यों अच जो नेक नजर सां गोले लहजो अथव गनी उस मान जो नेक नजर सां गोले लहजो अथव गनी उस मान जो जन्नत में घर यार बंजे के जन्नत में घर यार बंजे के यार दिनों वद सोच जो हाजी बकी वन जो तहकड़ा करब क्यों अच जो सुभान अल्लाह सोहण तुंजा साहिब ज़्यादा राई ताज़म थिए हा कोन मदाही अज़मीअ जो ही उल्फत नामा पेरां दिल ककड़ियो अच जो हाजी बगी वन जो तहकड़ो करब हाणे हीअं था कयूं बस तकरीर अॼु तव्हां ॿुधी
बाक़ी दुआ वरी ॿिए साल घुरंदासीं हिते हिते ई ठीकु आहे हा तव्हां भला ईअं कयो घर उथी अचो हा पोइ वेहो त दुआ उल शरीफ़ हिकु दफ़ो अलहमदो शरीफ़ टे कुल दादा जीअं लोह खे पारस लॻंदो आहे त सॼो सोन थी वेंदो आहे तव्हां साईं खे दुआ पिनंदो त इनशाला हरदमि सोन थी वेंदो ऐं अॼु जी वेंदो तव्हांजा घरड़ा आबाद थी वेंदा जॾहिं वरी ॿिए चकर साईं जन यारी शरीफ़ कंदा ऐं हिते ईंदा त तव्हां अॾियल ई अॾियल हूंदव वॾे रंग में हूंदव पोइ त वधीक सुभाणे लाइ चवंदव नी सभु चओ बेतगीर हे साईं जन नींगर उन जा आहिनि जनतुल बकिया वारे जा जे ॿिनि आङुरियुनि में मदीना शरीफ़ लखनि माण्हुनि खे ॾेखारियो साईं जूं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि असांजो साईं बादशाह सखी मोहम्मद सरदार अली शाह जो नीकर सैयद आशिक़ अली शाह बादशाह ॿुधो त साईं तुंहिंजा वॾा रंग साईं बि साहिब विलायतनि तव्हां रुॻो दुआ पिनो इनशाला ॿेड़ो तरी वेंदो दस्तगीर सदके कुल शरीफ़ पढ़ो हींअर जेके गादी नशीन आहिनि उहे बि मुर्शिद साईं सखी आहिनि बाबा साईं मुर्शिदनि करीमनि जे अबे साईं जो नालो बि इहो ई हो जो बाबा साईं जन पंहिंजे अबे जो नालो पंहिंजे बचे ते रखियो इहो साईं हेॾे ॻाल्हायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद जंहिंजा कुल शरीफ़ पढ़ियल आहिनि या सलाह शरीफ़ ॾियो त सभिनी जे अज़ीज़नि करीबनि खे हिन अमीर बख्शा जो कॾहिं ताईं प्रोग्राम 5 तारीख़ ख़मीस जो ॾींहुं हा ठीकु आहे ॾींहं जो प्रोग्राम आहे दुआ कयो अलाह ताला इहा नौकरी नसीब ऐं क़बूल फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद ख़तम शल तूं ऐलान कर भला हा बस मिसरो दस्तगीर जी शान में ॾाढो सुभान अल्लाह चओ मुर्शिद जो दीदार लख करोड़ हज ॾाढो सुभान अल्लाह चओ न गजी चवंदो सभिनी जी वाग मदीने पाक वरी पवंदी चओ मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर ना हथ मथे खणी चओ भेज दस्तगीर मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर न जी सांझीअ में अचे धण जो धणी पुरगो सदड़ो कर 7 कदम खणी हो अहिड़ी ज़ात अम्मा बि नाहे ॼणी पीतो वुज़ू बिना जंहिं खीर ना ये आख़िरी मिसरा ॾाढो सुभान अल्लाह चओ हो असां हुन जा आहियूं सो आहियूं ॿियो किथे नाज़ कंदा न आहियूं ओ कलंदर था झुकनि तूं असां छा आहियूं ओ जंहिंखे फैज़ न आ सो फ़क़ीर न आ ॾाढा चओ आँखों सलाम शमई बज़ में हिदायत बेला खो सलाम मुस्तफ़ा जाने रहमत बेला खो सलाम होगा हमारे नबी हम उनके उम्मती होगा हमारे नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम
मुस्तफ़ा जाने रहमत पिला को सलाम अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह सब आमीन। सदके मुंहिंजा मौला साईं मुर्शिद आशकल शाह सदके मुंहिंजा मौला बेड़ो तारन मुरीद जेके भी आहिनि दिलि जा मतिलब बे औलादनि खे औलाद वार कर बीमारियुनि खे शफ़ा अता फरमा मुंहिंजा मौला विक विक जेके खणी आया आहिनि साईं चंद मुंहिंजा मौला महफ़िल में मुंहिंजा मौला मीलाद थियल मुंहिंजा मौला रंगल आहिनि मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके मुंहिंजा मौला घर बचा आबाद करनि मुंहिंजा मौला किरोड़े रहमत अता फरमाइनि पंहिंजे हबीब जे सदके ज़ात अलकबर वास्ते 16 साल मोहम्मद मुस्तफ़ा जे वास्ते हस्बी रबी कुले नूर में अकेला मंज़िल दूर मेरी मदद कर या रसूल अल्लाह बादशाह मोहम्मद वज़ीर मुंहिंजा कम कंदो पंतनि जे सदके दादिलो दस्तगीर पोच पीरे दस्तगीर सवाली तुंहिंजे दरिया सवाली न खाली बचड़ा हसन दुआ नूर मदद रसूल ला इलाहा इल्लल्लाह हाज़िर ताम कलाम करीम महबूबा करीम जे वालिदनि जे दरबार आलम महबूबा जे वालिदनि जो सदको सभिनी अंबिया रसूलनि जे दरबार शहदा उद शहदा बदर शहदा उन्हनि शहदा खे ख़ासि शहीद करबला वारनि जे दरबार शहीद करबला वारनि जो सदको जन्नतुल बकिया जन्नतुल माला वारनि जो रूह साहब ख़ुसूसन महबूब सुबानी कुतुब रब्बानी कंदील नूरानी शहबाज़ ला मकानी तुंहिंजो मुंहिंजो मुर्शिद अब्दुल कादिर जी मुंहिंजो मुर्शिद दस्तगीर जो सदको कादरी नक्शबंदी चिश्ती सोहरवर्दी ख़ासि असांजे रहबर कामिल लजपाल बाबा साईं मुर्शिद मोहम्मद आशकल शाह जी असांजी अम्मा जीजल सां खे क़ब्र में आला मक़ाम असां सभिनी जे अज़ीज़नि क़रीबनि जी बख़्शिश अता फरमा हाजी अब्दुल करीम साईं ते उन जे बचनि ते उन जे भाइरनि ते उन्हनि जे बचनि ते जेके बि उन जा अज़ीज़ अब्दुल रज़ाक फ़क़ीर साईं ते मोहम्मद रमज़ान साईं हाजी साहब जे सभिनी भाइरनि ते रहमत अता क़ुर्बान क़ादरी ते रहमत अता फरमा असां सभिनी जा दिलि जा नेक मतिलब पूरा फरमा बाबा साईं ज़ामिन तुंहिंजो बचो सम्झी आया दस्तगीर जो वास्तो अथई जिन जो नालो वरितो आहे या न वरितो आहे अम्मा सची ख़ातून जे पाक ततईर जे चादर जो वास्तो अथई असांखे अॼु ख़ाली न मोकिल असांजा कर्ज़ मर्ज़ दर्द दूर वारे ते रहमत अता फरमा महबूब जे बचनि जो वास्तो अथई हाजी अब्दुल करीम साईं जो दिलि जो मुरादूं पूरियूं फरमा बाबा साईं ज़ामिन अॼु तूं राज़ी थी हूंदे मदीने पाक में जेका हाजी अब्दुल करीम नौकरी ॾिनी आहे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा जिन नंगर पचाया जेके विराइनि जेके खाइनि जेके खाराइनि सभिनी खे उन्हनि जे बचनि खे आबाद फरमा साईं बादशाह आया आहिनि साईं शौकत अली शाह बादशाह उनजी हाज़िरी क़बूल फरमा दस्तगीर जो सदको क़बूल फरमा जिन बि दुआनि जे लाइ चयो आहे जेके बि बे औलादुनि खे औलाद था बेनमाज़नि खे पको नमाज़ी बना असां सभिनी खे गैरतमंद सुन्नी बना यज़ीदनि खां बचा यज़ीदी नसुलनि किरदारनि खां बचा असांखे नबी पाक जे बेवफ़ान खां बचा असांखे 15 शोबान जी भलारी राति जागण जी तौफ़ीक़ अता फरमा इन राति में सॼे साल जो रिकॉर्ड ठहंदो आहे दस्तगीर जो वास्तो अथई फ़क़ीर खान मोहम्मद क़ादरीअ खे सिहत अता फरमा ख़लीफ़े एजाज़मंद साईं खे साईं ख़लीफ़े आलिमुद्दीन साईं जी नौकरी पंहिंजे बारगाह में ख़लीफ़े साईं हुन ग़ुलाम मुस्तफ़ा दे रहमत अता फरमा बाबा साईं ज़ामिन जेके तुंहिंजो बचो सम्झी आहिनि दिलि त चवे थी सभिनी जा नाला वठां पर जंहिंजो नालो वरितो आहे या न वरितो आहे अम्मा सची ख़ातून जे पाक ततईर जे चादर जो असां सारी जबा जी पार दुआ क़बूल मदद रसूल ला इलाहा इल्लल्लाह तावीज़ ॾे त हलायूं था